अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहे GM न्यूज़ खबरनि ऐं अपडेट के सिलसिले के जारी रखने खबर शामिल कयो था। टनो मोहम्मद खान का मैनेजिंग डायरेक्टर इरफाना भट्टी। टनो मोहम्मद खान लाखाट स्टाफ जे भरिसां ॻोठ गुल मोहम्मद ज़हूर जो रवासी अला बचायो ज़हूर दाहिंदे चयो आहे त हिकु तारीख़ ते जवाबदार अली नवाज़ ज़हूर, अशरफ ज़हूर, साजन ज़हूर, अकबर ज़हूर, मीरसन ज़हूर साथियुनि समेत मुंहिंजे घर में अंदरि गिड़ी मुंहिंजे मासूम ॿारनि ते तशदुद कयो। मुंहिंजे घर जी चौधारी डाहे छॾी क़ीमती सामान खणी विया आहिनि। मुंहिंजे मासूम बच्चा गैर महफ़ूज़ आहिनि। जवाबदार मां मूंखे मुंहिंजे ॿारनि खे जानी ख़तरो आहे। मुएसएसपी टनो मोहम्मद खान खे जवाबदारनि जे ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी आहे, पर 15 ॾींहं गुज़रण जे बावजूदि को बि केस दाख़िल न कयो वियो आहे। न त का गिरफ़्तारी अमल में आई आहे। मूंखे जान जो ख़तरो आहे। चीफ जस्टिस ऑफ सिंध, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सिंध, डिस्ट्रिक्ट सेशन जज टनो मोहम्मद खान जवाबदार ख़िलाफ़ नोटिस वठी जवाबदार खे फौरी केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे।